उडेरूलाल स्टेशन लॻे ॻोठ मोहम्मद हसन सांद में 10 साल मासूम आफ्ताब वल्द अनवर सांद सां कुछ महीना अॻु काशिफ वल्द ग़ुलाम रसूल सांद पारां ज़ना करण जी कोशिश वारो मामलो बाद मासूम आफ्ताब जे वालिद अनवर सांद ते कम जे फसल सड़न जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुंहिंजो मासूम जे वाटसन माउ फातिमा अनवर सांद ऐं भाउ ग़ुलाम फारूक सां सांद आसिफ सांद भेण इकरा सांद जे प्रेस क्लब उडेरूलाल स्टेशन अॻियां बासर मंज़ूर सांद ग़ुलाम रसूल सांद जुनेद सांद उर्स काशिफ हैदर सांद उडेरूलाल स्टेशन थाणे ते मुंहिंजे मुड़ुस अनवर सांद ख़िलाफ़ कमद जो फसल साड़ण जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे ऐं मसमात फातिमा अनवर सांद मुंहिंजे मुड़ुस अनवर खे टनवल हयात जे हथ मां गिरफ़्तार करायो जॾहिं त पुलिस लखियुनि रुपया रिश्वत वठी असांजे ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करायो आहे। बासर वॾेरो असांजो जीअं झंझाल करे ॻोठ मां लॾाइण चाहिनि था जॾहिं त मासूम पुटु आफ्ताब सांद ॻोठ जे बासर वॾेरे ग़ुलाम रसूल सांद जे पुटु काशिफ ज़्यादती जी कोशिश कई हुई जंहिंजी दाह असां पुलिस थाणे ते ॾिनी हुई जंहिं बासर वॾेरे मच्छर जी असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। असां इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन ऐं चङनि मुड़ुसनि वटि फ़ैसिला बि कराया पर फ़ैसिले खां इनकार करे असांजे मासूम भरणनि सां ज़्यादती वारो मामिलो लिकाए असां ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। कूड़ो केस दाख़िल थियण खां पोइ असांजे घरनि मथां हमिलो करे मासूम भरणनि ते तशदुद पिणु कयो वियो। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ करे बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।